अफ़सोसनाक ख़बर आहे, शहदादकोट भरिसां ॻोठु दरिया ख़ान मस्तोई वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जी टक्कर में स्कूल खां घर वञण ॿारड़ी फ़ौत, संदनि भेनु ऐं मोटरसाइकिल सवार ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त ॻोठाणनि ऐं पुलिस ज़ख़्मियुनि खे ऐं फ़ौती नींगरी जो लाश तालका इस्पताल शहदादकोट पहुचायो, जिथे 4 वरहनि जी ॿारड़ी सदफ़ कुरैशी जी फ़ौत थियण जी तस्दीक़ कई वई ऐं संदनि भेणु पिरह ज़ख़्मी आहे। जॾहिं त मोटरसाइकिल सवार फ़याज़ बबर खे ॻणती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त ॿारड़ी भेण सां गॾु स्कूल खां घर वञी रहिया हुआ त रतोदेरो रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जी टक्कर में संदसि ज़ख़्मी थी पिया, जिन में सदफ़ कुरैशी जेका आहे उहा फ़ौत थी वई आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबु पेश आयो आहे। मोटरसाइकिल सवार फ़याज़ बबर बि ज़ख़्मी आहे, जंहिंखे ॻणती जोगी हालत में लाड़काणे नियो वियो आहे। जॾहिं त फ़ौती ॿारड़ी जे वारसनि में कोहराम मची वियो। लाश घर पहुचण ते अमड़ ऐं वालिद हंजूं आरे रोअण लॻा।